अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भलीकार मां मुबशिर सोलंगी। सबका पहले एक नजर हेडलाइन ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त हक़ जो मार्को रुगो ॿिनि मुल्कनि में जंग न पर ॿिनि नज़रनि जे विच में फ़ैसिलाइतो मार्को हो। आईंदा अॻराई जा असर दुश्मन लाइ तकलीफ़ ॾींदड़ हूंदा। हथियारबंद फौज मुनज़्ज़म ऐं हर वक़्त तयार आहे। क़ौम असांजी ऐं असां क़ौम जी ताक़त आहियूं। हर पाकिस्तानी जे खून जो बदिलो वठंदासीं। GHQ में हक़ जे मार्के जी सालगिरह तकरीब खे ख़िताब कंदे फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर वधीक चयो आहे त भारत दहशतगर्दी जो साथ वरितो। अफ़गानिस्तान दहशतगर्दी जा मर्कज़ ख़त्म करे पाकिस्तान जो दास्तान कश्मीर खां सवाइ नामुकम्मल आहे। अॼु पाकिस्तान तारीख़ी अमन ॻाल्हियुनि जो मेज़बान आहे। अमेरिका ऐं ईरान जी क़यादत जा थोराइता आहियूं। सदर ऐं वज़ीर आज़म चयो आहे त हक़ जो मार्को शुक्राने जो ॾींहुं आहे। कश्मीर मसइलो हल थियण ताईं ख़िते में इस्तेहकाम मुमकिन आहे। पंहिंजे पैगाम में सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जुरतमंदाना फ़ैसिला कया, दुश्मन जी अगराई जो मुंहतोड़ जवाब ॾिनो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तानी क़ौम अमुन बहादुर ऐं बावकार आहे। अॼु पाकिस्तान खे दुनिया में हिकु ज़िम्मेवार मुल्क तौरु ॾिठो वञे थो। पाकिस्तान दुश्मन जी बरतरी वारे वहम खे मिटी में मिलाए छॾियो। रूसी सदर ईरानी यूरेनियम रूस मुंतकिल करण जी आछ करे छॾी। ब्रिटेन चयो आहे त ईरानी यूरेनियम मुंतकिल करण ऐं महफ़ूज़ रखण लाइ तयार आहियूं। रूस 2015 में ईरान खां यूरेनियम मुंतकिल करे चुको आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे रूसी सदर वधीक चयो आहे त अमेरिका मुतालबो कयो त यूरेनियम रुगो अमेरिकी सरज़मीन ते मुंतकिल कयो वञे। अमेरिका जे मुतालबे ते ईरान बि पंहिंजो मौक़िफ़ सख़्तु करे छॾियो आहे। वाशिंगटन ऐं तेहरान ॿिन्ही सां राब्ते में आहियूं। उमेद आहे त उहो तकरार जल्द ख़त्म थी वेंदो।